1000 ते बेनज़ीर इनकम सपोर्ट मां उन्हें भी किस्सो बुधायो लारकाने आसी हाणे सैलाब में ख़वातीन में इमदाद तक़सीम करनी हुजे हिकड़े ॾींहं में 6 करोड़ रुपया हिकड़ी जगह ते तक़सीम कया 6 करोड़ हिकड़े ॾींहं में हिकड़ी जगह एक लिफाफे में 45,000 रुपया हा हिकड़ी छूर कुराड़ी अम्मा हुजे सैलाब मुतासिर उनके लिफाफो ॾिनो से त अची अम्मा अबाला वधाईंदुसि सला केचो ॾींदुसि अला वधाईंदुसि सला ॾींदुसि ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदुसि अम्मा जूं दुआऊं हुजनि त दुआऊं हुजनि असांजे सोशल मीडिया वारे हमरा कुराड़ी नालो न पई खणे बसि दुआऊं पई ॾे त उनखे तजस्सुस थियो त भाऊ जो भला नालो खणे त कुराड़ी दे वियो अम्मा कंहिंखे न कुराड़ी के अम्मा कंहिंखे त कुराड़ी खिली करे चयुसि अब्बा बेनज़ीर खे बीठी मुझे घर में पैसा मां ॾिना आहिनि हाणे 80 साल जो कुराड़ियो बेनज़ीर जो कर्ज़ न लाहे सघियो बीठी मुंहिंजी था पकड़ियो वञी पंहिंजी माउ सां ॻाल्हायो पंहिंजी ज़ाल सां ॻाल्हायो पंहिंजे धीउ सां ॻाल्हायो पंहिंजी भेण सां ॻाल्हायो उन्हनि खे सम्झायो हले उन्हनि ते कोन थी मोचड़ो माते ॿुधण बमायूं कोन थियूं मौलवी त सस्ता आहिनि न बसि पुछणो आहे के सरदार खे गार ॾियो ॾींहं जा तारा त ॾेखारे के सरदार जे ख़िलाफ़ लिखो मौलवी सस्ता आहिनि तव्हांजे ठीकु आहे असां चऊं था जेकॾहिं तव्हां हिन में ख़ुशि आहियो ज़ाल जी बाहि जेका मौलवियुनि था कढो था ठीकु आहे किथे न किथे तव्हांजी बि दिलि थींदी हुजे